हुसैन अली मकाम तो फरमाए नाना बहरणी जा बच्चा वठी वी दोस्त आए मुझे सोने नबी फरमाए हुसैन एक कभी कोने तब बकिए वठने फरमाए नाना ट्रे बच्चा वठी वी दोस्त आए और न मुझे दिल पर नबी फरमाए हुसैन अली जा बच्चा तो मुवट मौजूद कोने तेरे इमाम हुसैन अली मकाम फरमाए किस चीज की कमी है नाना तेरी गली में किस चीज की वारे वाह मुल्ला नबी साईं खे त बब्बा ॾियारा मानियो को नबी मिलेस अख्तियार कहिड़ो अथसि अचो हुसैन अली मकाम कुरान तो ॿुधाए नाना मां अम्मा जी गोद में भी कुरान याद किया मुझी अम्मा मां फातिमा ज़हरा अल्लाह जो कसम 15 सदी जा मुसलमानो अज जेकर जलसो गया अम्मा खातून जन्नत जे शान में त मां तोखे 4 कलाक फातिमा ज़हरा जो शान बुधाया है नबी जी न्याणी जो शान छा है नबी जी न्याणी जी अजमत छा है नबी जी न्याणी जो मकाम छा है नबी जी न्याणी जी नमाज छा है नबी जी न्याणी जो पर्दो छा है नबी जी न्याणी जो हया छा है नबी जी न्याणी जो नबी जी उम्मत सा प्यार चाहे हर मौजू ते ॻाल्हाया हे सब मौजू मुझे दिल पर नबी जी न्याणी ते सुहे था पिया मुझे पाक नबी जी न्याणी हजरत फातिमा ओ मुझा नाना अवा जी न्याणी फातिमा ज़हरा जो बच्चो आया जेका सुमारी दिया त कुरान जो लोलियूं ॾेई उथारी दिया त कुरान जो लोलियूं ॾेई जे जिंदगी में बिना वज़ू जे खीर कोन पीआरियो आहे नाना जेकॾहिं चंडा थी पीए पई अटो थी पीए उते भी मां जेको आहे खीर पींदो आहियां त अन्न बि हले थो चंडा भी पीजे थी पई ऐं क़ुरान जा ख़तम भी पढ़जनि था पिया हुसैन क़ुरान ॿुधंदे ॿुधंदे सुम्हंदो आहे हुसैन क़ुरान ॿुधंदे ॿुधंदे जाॻंदो आहे ओ नाना इन जे करे मां उन नबी न्याणीअ जो बचड़ो आहियां ओ नाना मूंखे रब जे क़ुरान ॿुधायो आहे इन्ना आतोइना कल कौसर बेशक नाना रब तोखे कसीर ॾेई छॾियो आहे रब तो चवे त मां घणो कुछ तुझे घणो कुछ तोखे ॾेई छॾियो आहे ना ना तो वटि कमी कहिड़ी आहे हरणी जा बच्चा खपनि हेॾे तो ॿुधजांइ तवजो अञा हुसैन चई बस कई त हरणी अची दरवाज़े ते बीठी आहे अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह साहब आया हाणे हिते तूं चवंदे साईं हाणे ॾिठो ई मौली गुल मोहम्मद कूड़ ॻाल्हाए पियो हरणी कीअं चवंदी आहे सलातो वसलाम अलैका या रसूल अल्लाह और मुल्ला जी ये हरनी के अंदर तो खून है हरनी के अंदर तो जुबान है हरनी तो जानवर है लेकिन मेरे नबी ने जब खज्जी का थोड़ निकाला साहबा ने अर्ज किया या रसूल अल्लाह ये मिंबर नया तैयार किया है ये खज्जी का थोड़ इस जगह पे अच्छा नहीं लगता इसलिए इसे निकाल दो उसे निकाल दिया गया निकाल कर बाहर फेंक दिया गया मेरे नबी ने खुतबा देना शुरू कर दिया तो खज्जी का वो थोड़ रोने लगा ज़ारो कतार रोए तो मुझे पाक नबी खुतबो बंद करे फरमाए कीरा रोए तू साहब जो सी खज्जी जो थोड़ा जैसे न जाना न रत्ता न रगा न जुबाना न दिमागा मुल्ला जी जेकॾहिं खज्जी जा थोड़ मुस्तफा जी जुदाई में रोई सघनि था त हरणी छो न ॻाल्हाईंदी परंदन ॻाल्हायो आहे पखियुनि ॻाल्हायो आहे हिकिड़े दफ़े मुझे पाक नबी जी मजलिस लगी पई आहे उठा ज़ारो कतार भजंदो थो अचे तेज रफ्तार में भजंदो भजंदो मुझे साईं जे साम्हूं वेही ज़ारो कतार रोइण लॻो आहे साईं फरमाइनि था उठ रोए छो थो साईं जवान हुयुसि तुंहिंजो उम्मती वज़न खणंदो हो 4 बोरियूं लॾींदो हो चवंदो उठ मां उथंदो हुउसि हल मां हलंदो हुउसि 10 लॾे 8 लॾे सफर में साण खणंदो हेतिरो तुंहिंजो उम्मती मां हेॾो वॾो उठ लत हणांसि त ज़रा ज़रा थी वञे पर रब फरमाए त ए उठ मुंहिंजे महबूब जा उम्मती थी इन्हनि जो वज़न खण पर इहो त पाण वॾो आहे पर हिन जो पुटु आहे नंढड़ो आहे साईं 10 सालनि जो 8 सालनि जो उहो चवंदो होश त मां वेही रहंदो आहियां जे उथारींदो आहे त उथंदो आहियां
हाँ हेरे तवज्जो कर छड़ो सुभान अल्लाह ते कम में ठांदू ही मंग रहा बस सुभान अल्लाह चई मौलवी के राजी कंदासी साईं के राजी कंदासी हेरे तवज्जो कर हेतरो बारा हेडो वडो उठा चस तो हुश वेही तो रहे वरी उठ तो उठे तो हां सच बुधा हिए जो उठवा त फाड़े त तो वारो छोरो त अंदर ही पूरो थी वनेस पर उठ मालिक दी चंदो मुजा करीम रब छा बार जो हुकुम छा मां उठ पर तू रब पैदा कयो आ मां मनी दुस पर हेडो सारो थियो ही दाढ़ी थी मुछ थई अच्छी दाढ़ी थई रब चई तो हयाल सला हेडे झुक हेडे मर बुद्धि करे पो भी चयो नमाज गोदन में सूरा अरे ये गोडा भजनी तो गोडन जो सूर भी दो कदे एडे तो वंजन सूर किरे न मस्जिद में तो सूर न करे ना गोडन के हलाए कुछ झुकाए कुछ मथे हेठ करे अच्छा अल्लाह ताला फरमाते हैं उठा जानवरा मां रब जे हुक्म जी फरमा बरदारी तो करे बाना तो के सदे तो कया हय्या अल सलाह हलिया नमाज ते हलिया अल्लाह जो के समा 15 सदी जा मुसलमानो कदे रोशनाई कदे अंधारी पो भी हलंदो लाशारी सुभान अल्लाह चल जा हेरे तवज्जो कर अता चवे त हाने हथ कढंदो कुहाड़ो सुभान अल्लाह सुभान अल्लाह अर्ज पे के मुसलमानो हेरे तवज्जो कर अल्लाह जो कसम उठ मुझे दिल बार नबी जी दरबार में आयो साईं मां बुढ़ड़ो थियो आया हाने जो को भी वसन खड़ी को न तो सगा बाहर खड़ी को न तो सगा साईं इन जे करे अज रात मालिक इरादो कयो आ त उठ के कुहू न वजन तो खणे न माल तो खणे न सामान तो खणे कहीं कम जो ना है उठ जी गाल तो क्या ये न सुबह जो पोड़े पिए के घुटो दई वही रही बापू कहीं कम जो ही कोने गाश खणे ही कोन तो उठ वारी जाए ते पिए माओ के न उठ जाए अब्बो थई अम्मा थई अदा जीजल माओ जो कदर उन का पुछ जे का नंढे ले मां जुदा थी हुजे पीए जो कदर उन का पुछ जे के नंढे ले पी जुदा थी हुजे पर तोके अब्बे अम्मा जी इज्जत जी खबर ना है मौजू बदंदो थो वने इन जे करे गाल वो गाल निकरंदी थी वने पर अर्ज केम मुझे मिठे नबी अना उठ जी फरियाद बुधी चुप कई साहब अर्ज के या रसूल अल्लाह यो बुड़ 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 तो करे यो चए छा पियो मुझे पाक नबी फरमाया तवा न समझो चई ना जी पंजे मालिक जी दाह पियो दे पोड़ो थी हुआ हाने मालिक इरादो कयो मुझे कोहण जे लाए या गाल पियो बयान करे साईं तवा सबनी जी बोली समझदा हो मुझे मिठे नबी फरमाया त 18000 मखलूकात अल्लाह जी जात पैदा किया 18000 मखलूकात जो खालिक खुदा है तो नबी मां मुस्तफा आया जो बोलियो ना समझ तो आया तो मुल्ला तो त लिखियो आ त उर्दू नबी सही असांजे दारुल उलूम देवबंद में सिखी हेड़े बस दागल हैणो ही ना है न हाथ हल्का मां तो शुक्र जे करे हुई करे लाए हाथ तो मुझे में वजन आहे ही कोन पर हरूबरू जमायत चौंदी आ पर तवज्जो कयो असली बयान तो मुझे मुर्शिद करीम जो आ मां तो वाइज उते कंदो आ जिथे साईं न हुजन हाने भी मिन्नत मेड़ करे आयास जे साईं के वेहारियो आ तो बल्लम भी कोन गालाए सगा हां रे तवज्जो कर अर्ज पे कयो मुझे पाक नबी फरमायो असहाबियो हे उठ दा खणी आयो अन्या साईं गाल करे बस कई तो मालिक भी पहुतो अस्सलाम वालेकुम या रसूल अल्लाह साईं उठ मुझो आ साईं फरमाए तुझो अचिया इहो उठ तुझो सामान खणदो आ ची न से हाणे नथो खणे कमजोर थी वियो आ जी भला खपाई दे साईं इन बेकार उठ के तमा वठंदो साईं फरमाए नी बेकारन जो तो वठंदड़ मां ही हम जेके कोई दुनिया आखिरत में कम नहीं दो वे मुंडे ते इंदा वो गुनाहगार गोलिए शफा जो अगर दर
अता आसरो कर मदीनी मुनव्वर। ओ गुनहगार जॾहिं अबो बेज़ार थी वेंदुई, अम्मा बेज़ार थी वेंदई, बच्चन खां माइरूं बेज़ार थी वेंदियूं, भाइरनि खां बेज़ार थी वेंदा, बच्चे खां औलाद खां पोइ अम्मा बेज़ार थी वेंदो। उन वक़्त जे कम ईंदो त मुंहिंजो मिठो मोहम्मद करीम कम ईंदो। गुनहगार बोलिए शफा जो अगर दर अदा आसरो कर मदीने मुनव्वर। असांखे न अमलन ते नाज़ आहे, न वरी इबादत ते नाज़ आहे, असांखे नाज़ आहे तो शफ़ादार नबी, शफ़ात जो हक़दार नबी, उम्मत जो गमखार नबी, यतीम जो यार नबी, हुसैन जो नानो नबी, उन जे शफ़ात में उम्मीदवार आहियूं। इन जे करे चए थो गुनहगार ॿोली शफ़ा जो अगर दर अता आसरो कर मदीने मुनव्वर। हाय सजण उन सखीअ जे हू दर्जा सवाली, अला दर्जा सवाली। हाय सजण उन सखीअ जे हू दर्जा सवाली, अला दर्जा सवाली। बिदो गंज गोहर अता आसरो कर मदीने मुनव्वर। साईं फरमायो उठ जी कीमत कर, मां खरीदार मिठो नबी वेठो आया। उठ जे मालिक चयो साईं तोसां कहिड़ा हिसाब, मां को मातलीअ जो लाभ बि थोरो ई आया जो नबीअ सां वेठो हिसाब कराया, किराए भाड़े जा मां टंडे भागे जो मुझो कोन आया। साईं बसि तव्हांजो गुलाम आया, उठ तव्हांखे मुफ़्त में थो ॾियां, जे तव्हां ख़रीद था कयो त फ्रीअ में तव्हांखे आयो। को नथो ॻाल्हाई सुभाणे अल्लाह नथो चवी, टैक्स लॻी पई आहे छा सुभाणे अल्लाह। जेकॾहिं ॻाइण जे लाइ हिकिड़ी कलाम शुरू कया हा, आशिक मजबूर आहे पुछे वाह 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 वाह। इहो ई त आज़ार आहे न, हुते वाह वाह करी थो त हिते सुभान अल्लाह चऊं। वाह वाह में कुछ मिलई अलाए न मिलई, सुभान अल्लाह जे लफ़्ज़ चवण सां 10 गुनाह मिटजी वञनी, 10 नेकियूं लिखजी वञनी, जन्नत में हिकिड़ो वण बि लॻी वञे। हिते में पानी ॾेई 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 10 सालनि खां पोइ वण मथे थिए त छांव में वेहेसि। अहिड़ो वण लॻई सुभान अल्लाह जे चवण सां, सॼो ॾिहाड़ो तेज़ रफ़्तार घोड़ो डोड़ा त उनजी छांव न खुटे सॼो ॾींहुं। मंगरियुनि खे सुबुह चङाई जी ॻाल्हि ॿुधा, पोइ सुभान अल्लाह खे वॼाइनि पिया। मुंहिंजो साईं फरमायो है उठो ऐं असाबियो, अॼु खां बाद हे उठ मुंहिंजो आहे। दिल पर साईं चवे ते रमज़ फ़कीर मुंहिंजो आहे त केॾो ख़ुशि थो थिए। ऐं मूंखे रुगो चए थो बाबा हे कुहाड़ो मुंहिंजो आहे, मां ख़ुशि। पर मदीने वारो साईं चवे त उठ, हे उठ मुंहिंजो आहे। 15वीं सदी जा मुसलमानो उठ उथी ऐं नचण लॻो। हे टपा पियो ॾे त मालिक पियो चवेसि अॻे बोरीअ न पियो खणी, हाणे वरी मस्तियूं थो करे। उठ चयो त अॻे मालिक तूं हुए, हाणे मालिक त ॾिस तूं जो मुहांडो किथे हे किथे। चए पियो मिल गए मुस्तफा और क्या चाहिए, है मिल गए मुस्तफा और क्या चाहिए, बन गए उम्मती और क्या चाहिए। अर्ज़ पे कयूं
मुझे साईं वेठो आ हरणी अची सलाम ॾिनो साईं फरमाता हरणी की आई चए थी सोना बच्चा वठी आया 3 बच्चा खड़ी आया तो मोहम्मद अरबी की खिदमत में सोना कबूल पर जल्दी के मुझा बच्चा हुसैन अली मकाम के हवाले करे छो तो तवा जो नवासो तवा के तो प्यारो आ पर रब्बे करीम के भी ॾाढो प्यारो आ अल्लाह फरमाए तो हरणी जल्दी खड़ी वे बच्चा हुसैन मुझे नबी वट वेठो आ बच्चन जो सवाली आ अज बच्चा देई छड़ देई अचेस कदे त करबला जी सरजमीन ते मुहर्रम जी सदी का पो पानी बल थी वी दुस बार रब चंदो वास हुसैन बच्चा वठण सौला लाए हाने बेखबर बच्चा दे त सही हुसैन फरमाता ओ मुझा रब्बे करीम जे ते हरणी जा बच्चा मां घुरिया तो दिना अरे वठे अली अकबर भी देई तो चढ़ाए अली असगर भी देई तो चढ़ाए ए औने मोहम्मद भी देई तो चढ़ाए अल्लाह जो कसम जे को वठण जानी तो हो सो ॾियण भी जाने पियो देई करे छा पियो चवे पियो त हा जॾहिं ॾेई करे कुर्बान थे तो पाण सवारी का किरे तो चए तो ओ शिमिर ॻाल्हि ॿुध जाए बच्चा भी ॾिना अथव अली अकबर भी ॾिनो अथव अली असगर भी ॾिनो अथव ने मोहम्मद भी ॾिनो अथव उन भी आल बेहतर जवान ॾिना अथव 72 दोस्त भी कुहाए वेठो आया ॾेई वेठो आया पर हाणे तवज्जो कर ओ शिमिर ॻाल्हि ॿुधी छॾजाए मां ज़ख्मी हालत में आया हाणे थोड़ी देर तरस अज वक्त केड़ो आचे नमाज जो ते मुखे नमाज पढ़ण दे हुसैन अली मकाम नमाज जी घुर कया आशिकों के शहर में हिलत रहा दुआ जे तो शिमिर जरा ठहर जाए मुझे सजदा तो कर लेने दे हक का करूं शुक्र अदा मुझे सजदा तो कर लेने दे करबला के बयान करणो हो तो अकेलो के मैदान में मंगरा घुराए तो पो दिसन वरी इते तो मुखे जल पला इते कुछड़ो ही कोने न तो सिंध पंजाब बलोचिस्तान मुहर्रम हो जे रबीउल अव्वल हो जे सफर हो जे हे कर्मी कुहारो वतो जग में हलंदो न चयो सुभान अल्लाह बुधाया हां तो करबला जी हकीकत कह वटा असल इमाम हुसैन जो मंशूर कह वटा न नजदी वटा न अलम जे पूजारी वटा तू है हुसैन तो कंदो वते असा वाह वाह हुसैन कंदा था वाह सबीर तुझो वाह हुसैन अजमत तुझी वाह हुसैन नानो तुझो वाह हुसैन अम्मा तुझी वाह हुसैन बाबो तुझो वाह हुसैन सबीर तुझो वाह हुसैन शुक्र तुझो वाह हुसैन ते तो शिमिर जरा ठहर जा मुझे सजदा तो कर लेने दे हक का करूं शुक्र अदा मुझे सजदा तो कर लेने दे जो शुक्रियो वरी पाण तो अदा करे ॻाल्हायो छो न था न तो मां वाइज़ ते एॾो सारो सफर करे आयो आहे तो तू चो न मौली साहब मेहरबानी शुक्रियो तू आयो ही परे खां सफर करे या मां चवां सही मेहरबानी भी तव्हां जी हुसैन अली मकाम सब कुछ ॾेई चयो तो मौला हे तुंहिंजो ॾिनल हो मूंखे शुक्रियो अदा कर दे मौला ये जो सिर कुर्बान कयो तो हेॾे तवज्जो कर अम्मा खातून जन्नत जी मज़ार लुड़ी पई छा जवाब आवाज आयो चेस तो इस बेटे पर फातिमा तो ज़हरा को नाज है मौला अली शेर खुदा जे कब्र में आवाज आयो इस बेटे पर अलीयुल मुर्तजा को नाज है नबियत सोने जे रोजे में जवाब मिलो इस नवासे पर इस नवासे पर मोहम्मद मुस्तफा को नाज है अर्श का आवाज आयो सजदे तो सबने किए इसका नया अंदाज है
हुसैन ने वो सजदा किया जिस पर खुदा को नाज आए। बचे तो मोल नचो, छा नचो? मोला खणी विया त कबर में दफन कयो त न बचन तो कबर में दफन थियो आ, पर मोल न चओ। खबर पई त जे कबर में दफन थियो आ भी मोल न चओ त पो कबरूं हिक जहिड़ियूं कीअं थो चवी? हो भी कबर आहे, भी कबर आहे, भी कबर आहे, भी कबर आहे। अरे हिकड़ी कबर मुर्दे जी हूंदी आ, ॿी कबर ज़िंदा जी हूंदी आ। कुरान तो चवे है, तवज्जो कर। हिकड़े बुजुर्ग जी मज़ार आहे इराक जे इलाके में, उन सां कंहिं मुल्ले जो बहस थियो, बाबा मरी विया छुटा। उन चयो साईं के मरी विया छुटा, के मरी विया आहिनि। न न न न न सब वया जी, सब वया जॾहिं मां मरां त पोइ अचिजांइ। ठीक आहे। सालनि खां बाद 10 साल गुज़री विया, बुजुर्ग बि साल करे वियो। 10 सालनि खां बाद मुल्लो उतो लंघियो। अरे हे फलानो मौलवी जेको पीर साहब बहस कयो उहो इहो आहे। तव्हांजे हिन शहर में मुंहिंजा मुर्शिद फरमाइनि पिया त साईं वॾा बि आया हा, साईं महबूब इलाही आया हा न। असीं त महबूब इलाही जा सिपाही आहियूं न। पर मुंहिंजो त शहर अजीब आहे। उमर तुम जॾहिं फ़कीर ईंदा मुनकिर नकीर, चऊं तुम दिल पर आहे पीर फज़लाबाद वारो। थियो अल्लाह जो एहसान मिलियो दिल पर जवाल फज़लाबाद वारो। मरंदुम जॾहिं फ़कीर, ॿिया अमल कोन्हे, चवंदुमि अल्लाह वारनि जो ग़ुलाम आहियां। अरे गौसुल आज़म जो ढोबी कबर मां छुटी सघे तो इंशाअल्लाह अल्लाह वारनि जे सदके अल्लाह असां ते बि करम कंदो। अल्लाह ताला फरमाए तो खबरदार इनखे मुगल चो त न, पर ॿी आयत में रब तो फरमाए त वला तहसबन्नल्लज़ीना कुतिलू फी सबीलिल्लाह, जेके अल खबरदार चो त न, पर जेके अल्लाह जे रस्ते में कत्ल कया वञनि दिल में भी कॾहिं गुमान न रखजांइ त के मरी विया न, तो खां वधीक चियर आहिनि। मुल्लो गुज़रियो, बुजुर्ग जी मज़ार जे बारे सां वेही चयो त पीर साहब हाणे मण मिटनि जा मथां अथई, ॿी ख़बर तो चयो त कबरूं हिक जहिड़ियूं न हूंदियूं आहिनि त बुजुर्ग लत आयुसि, थका थी वञी किरियो। अॼु ॾींहं ताईं बुजुर्ग जो पेर मज़ार खां ॿाहिरि आहे, वार बि ज़ाहिर, ही वार अथसि साबित, नाखून वॾा थींदा अथसि उहे कटींदा अथसि। अल्लाह जा वली कब्रन में इं जिंदा थे पुट, मरते हैं मरदूद जिसे न खत्मा न दुरूद। अल्लाह वाले एक घर से दूसरे घर मुंतकिल होते, बस न तो को असा चरिया चूत तो कोन आयो था, असा चरबट कोन आयो, असा जे दिमाग खराब कोने, असा गितुआ मा कोन आया हो जो असा अल्लाह वारन जे कठ लगी पया हो। अल्लाह तो चवे, रब तो चवे जे कदे है तवा का वाट नथी मिले तो ज़ाहिरी उस्ताद कुरान पढ़न जे लाए मदरसे जी जरूरत आ, ज़ाहिरी कुरान पढ़न जे लाए तो के कारी जी जरूरत आ, ज़ाहिरी इल्म पढ़न जे लाए तो के आलिम जी जरूरत आ। तो अलिया इन इल्म ते अमल कराने जे लाए, इल्म रूहानियत जे लाए तो के शेख कामिल जी जरूरत आ, मुर्शिद कामिल जी जरूरत आ। अलिया पूरी सिंध गोल खुदा जो कसम मुझे नजरन जे आडो अॼु ॾींहं ताईं कामिल दिलबर साईं जहिड़ो जो नज़र नथो अचे। हर मरीज के चाहे डॉक्टर मो शिफा मिले, डॉक्टर कई आहिनि, डॉक्टर जिथे किथे आहिनि दा, पीर भी जाते किथे आहिनि, हर जाए ते पीर आहिनि। इनकार करणो ना है, हर वलीअ जी खिदमत करनी आहे, इज्जत करनी आहे, ताज़ीम करनी आहे, मोहब्बत करनी आहे, पर बेटा ही छा थो चवे, बेटा ही तो चवे त मुर्शिद कजल एतराज जिए अजरक मथे चित्र। अजरक
हाणे हाला में ठही आ बेटा ई वरी चयो तो त मुर्शिद कजल एतरा जिए चुन्नी मथे चित्र ॿिया सब मिट पर दिल जो दिल बर हिकिड़ो मां चरियो कोन हुउसि त दिल पर साईं जो लक़ब दिल पर साईं रखियो हुउमि बलोचिस्तान में हिकिड़ो सैयद आहे उन छड़ो कैसेट ॿुधी न कैसेट ते नालो हुयो न कुझु सैयद आहे अञा जीअरो आहे ॿुधी करे बलोचीअ में माण्हुनि खे चवण लॻो अदा ए मौलवी न ए पीर न ए कोई दिल भरे चवण लॻो हे को मौलवी ना है ॿी का ॻाल्हि ना है हे को यार दिलनि जो दिल भर मूंखे चइबो मौलवी साहब ठोंकी अशकु दे मुस्त न साईं मुस्ती अख के सिटे में घुरा पर अल्लाह था शैत ना अशकु था अशकुनी मुस्त सही दसी हाय गाड़ी में वो कैसेट तो मुख्य चीज सही बस मौलवी ने कोई दिल पर वाइज जो हलाई मुंह चो मां से बंद कर कैसेट बंद के मां जो यो आहे ही दिल पर साईं जी नालो दिल पर साईं तो मां तो नालो ही दिल पर साईं यार मुंह तो वाइज बुद्धि छड़ो आवाज बुद्धि चम त यो मौलवी दिल पर आगो तो मुझा मिठा अल्हम्दुलिल्लाह मुझे मुर्शिदन करीमन जी इन कैसेट इन रूहानी इन इश्क भरे आवाज कई दिलियों मोहे बुधियूं आहिनि बस ॻाल्हि आहे जंहिं अल्लाह वारे वटि जेका शइ मिले थी जेको सीने में हूंदो आहे उहो ॿाहिरि निकिरंदो आहे मुंहिंजा था बस मुल्ले जे सीने में जेका शइ वो मुल्लो कढंदो मवाले जे सीने में आ वो मवालो कढंदो शीए जे सीने में आ शीओ कढंदो अल्लाह वारे जे सीने में जो कुछ हूंदो